सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। हल हाणे नदी गडी हलरन उते घर खबर पवंदई जेडी मल लठ जी ड्रेम बडी दो साए त खबर पवंदई इए कुटींदो साए जे उठ पतन ते कुटजे। हा मोहा तू मूंखे उते कोई छॾ जाए मां तोखे कोन रोकींदसि। शानी न थी वे रखे में त सिजावल न अची वञे। बाबा तुझी त हिक ॻाल्हि आहे ई कोन। हाणे चवे तो मां मीर सां ठा कंदमि वरी सोट वटि तो अलाए कहिड़ी तो पटियूं पढ़ाए वरी त चए तो जहिड़ो कंदोसांसि। मां तो चयो न त मीर हाणे का बगराई न कंदो वो छो वक्त जे पोयां पियो आहे। थी सके तो बाबा त ईअं न हुजे सोट तोसां ग़लति ॻाल्हि कई हुजे। कुछ बि हुजे वक्त मूंसां कॾहिं बि कूड़ न हणंदो। बाबा तू जॾहिं मीर साम्हूं वेंदे न जॾहिं मीर तुंहिंजे मथां हथियार सिधो कयो न त तू भले मूंखे गोली हणी मारे छॾ मां तोखे कुझु बि न चवंदसि। बाबा मां हाणे मीर जो आसरो लाहे छॾ मीर सां पंहिंजो ठाह कॾहिं बि कोन थींदो। बाबा जेकॾहिं तू ज़िद छॾींदे न त ठाह ज़रूर थींदो। मूं बार बार दरगुज़र करण जी कोशिश कई आहे पर मुंहिंजी गैरत गवारा नथी करे। उन माण्हू सां हथ मिलाया जंहिं मुंहिंजी इज़त में हथ विधा। पर मीर मूंसां निकाह करे मूंखे इज़त बख़्शी आहे। बाबा इहा ॻाल्हि तोखे सम्झ में छो नथी अचे। निकाह ईअं नाहे थींदो ईअं मीर कयो। इहा हुन ग़लती थी वई बाबा त मीर नवाब खान जी ॻाल्हियुनि में अची वियो। इहा ग़लती ते मीर पाण ई मञे थो। मुंहिंजी मां मीर हिकिड़ी ग़लती न कई आहे अलाए केतिरियूं ग़लती कयूं आहिनि। हाणे हुन ग़लती जे एवज़ हुनखे सिर्फ़ सज़ा मिली सघे। मीरा कुझु ज़रूरी ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि तो सिजावल खान जेकर एडी जरूरी ॻाल्हि आहे त पोइ अकेले में थियण घुरिजे। बहितर भी माजिद करीम हाणे ॿुधायो कहिड़ी ख़बर पई आहे। मीरा तुंहिंजी भेण खे अगवा करण वारो नवाब खान बाक़ी बहाल वीचारे खे त हरूभरू विच में इस्तेमालु कयो पियो। इहो वक़्तु नवाब खान जो ख़ासि चमचो आहे जेको नवाब खान जे चवण ते हर कमु पियो करे। वक़्तु केॾो न कमीणो शख़्स आहे। नवाब खान जे चवण ते पंहिंजे चाचे खे धोखो पियो ॾे। मेरा कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके तोखे ज़हर खां वधीक कौड़ियूं लॻंदियूं पर हक़ीक़त इहा आहे वक़्तु भाउ वारी छोरीअ सां निकाह कंदो पोइ या त तोखे तलाक कराईंदा या वरी तोखे मारींदा। मीरा जेकर इहा ई हक़ीक़त आहे त पोइ मां वञी बहावल खे ॿुधायां थो त वक़्तु नवाब खान जे लाइ कमु थो करे। त बहावल खान खे यकीन ॾियारणु एतिरो को आसान कमु आहे। इन निभागे वक़्तु एतिरा त कन भरे छॾिया हूंदा बहावल खान जा जो मीर तुंहिंजी हर ॻाल्हि बहावल खान खे कूड़ी लॻंदी। तूं ई ॿुधा बहावल खान तुंहिंजी ॻाल्हियुनि ते यकीन छो कंदो। अनवर तोखे सतार राति हिकिड़ो कमु करणो। हुकुम कर बाबा साईं कंहिंखे टांटा ॼाणो। राति मां ॿई बहावल तरफ़ निकिरी वञो उते वक़्त खे फोन कयो। वक़्तु तव्हांखे उते मिलंदो। हुन सां गॾिजी तव्हांखे सजावल जे ॻोठ में दाख़िल थियणो आहे ऐं कीअं बि करे राति न पप्पूअ खे पूरो करे अचो। ठीकु आहे बाबा साईं कोशिश कंदासीं। कोशिश न हर हाल में राति पप्पूअ खे पूरो करे अचो। ख़त्म थींदो बाबा साईं और हिन पप्पू खे ज़िंदा कोन छॾींदासीं। हिकु ॻाल्हि जो ख़्यालु वध खां वधि त उते वक़्त जी सुञाणप तव्हांजी सुञाणप न थिए न त इहो सजावल पूरो लश्कर वठी अचे ते बीहंदो चवंदो त ॻाल्हियुनि जी भंजकड़ी कई आहे
असांजी सुञाणप न थींदी बाबा साईं, पर इहो ॿुधायो त ॻाल्हियूं करण खां पोइ जहिड़ो छो? असां में ॻाल्हियूं थी वयूं आहिनि, पर मां ॿिए तरफ़ हिन सजावल जे मथे जो सूर वधाईंदुसि। जेकॾहिं इहो निभागो सुकून सां वेठो न त मुंहिंजे लाइ वधीक खॾू खोटूंदो। बाबा साईं असां त पंहिंजी सुञाणप लिकाईंदासीं, पर सजावल जो शक सिधो असां मथां थींदो। हिन जे शक खे मां पाणे ई मोड़ ॾींदुसि, पर राति हर हाल में इहो पप्पू करणु घुरिजे। जवाब खां धोखो कयो आहे। सजावल खान मूंखां वधीक बहाल तव्हांजे वेझो रहियो आहे। थोरो अंदाज़ो लॻाए ॿुधायो त चाचा बहावल खे कीअं मुतमइन करे सघिजे थो। पर मीर बावल तुंहिंजूं ॻाल्हियूं तॾहिं मञींदो जॾहिं हुनजे साम्हूं वक़्त जी गद्दारी खे ज़ाहिर कयो। वक़्त जे गद्दार हुअण जी तव्हांखे कीअं ख़बर पई? पप्पूअ खे मोकिलियो नवाब खाने जी पोयां त कुझु जांच लाइ। पप्पू हाल अहवाल मूंखे इहे सभु। जेकॾहिं उन पप्पूअ खे चाचा बहावल जे साम्हूं बीहारियो वञे त पोइ? वक़्त वॾी कमिणी मुंडी आहे। बावल जे साम्हूं कसम खणी वेंदो त इहो पप्पू असां सां मिलियल आहे ऐं असांखे वेढ़ाइण लाइ इहो सभु कुझु पियो थो करे। पुछा थो सम्झी त बावल वक़्त जी ॻाल्हि ते यकीन कंदो या पप्पू जी ॻाल्हि ते? सजावल खान का त वाट हूंदी इन वक़्त जी गद्दारी ज़ाहिर करण जे लाइ ऐं चाचा बहावल खे यकीन ॾियारण जे लाइ। जेकॾहिं बावल खान खे ॻाल्हियुनि लाइ राज़ी कजे त पोइ मीर तुंहिंजे ऐं बावल जे विच में ॻाल्हियूं कराइजनि। उन्हनि ॻाल्हियुनि में वक़्तु ज़रूरी हूंदो ऐं पोइ वक़्त खे उते कूड़ो ज़ाहिर मां कंदुसि। पर इन बहावल उठ खे जोरावा केरु पाराए? मूंसां त चाचा बहावल कॾहिं बि राज़ी कोन थींदा। इनखे जुराबा तव्हां ई वञी पारायो। ठीकु आहे मीरा, इन उठ खे मां जोरावा पाराइण जी कोशिश कयां थो, पर आहे सफ़ा सुकल थोड़। इन सां केतिरो मथो टकराए रस जो फुड़ो बि न निकिरंदुसि। इहो कमु मां तव्हांजे मथां छॾियां थो सजावल खान। हिन वक़्तु जेको मां परेशान आहियां उन जो अंदाज़ो तव्हां लॻाए ई नथा सघो। मीरा मूंखे इन ॻाल्हि जो अहसासु आहे। तूं परेशान न थी, मालिक सणाई केतिरा ॾेॾिरी वांगुरु तो टपा ॾिना, पर छा थियो? चवंदा आहिनि खूह जो ॾेॾर खूह में रहंदो आहे। सची मुआ तू इन खूह जो ॾेॾर आहे, कॾहिं बि खूह मां न निकिरंदे। निभागीरन मूंसां जे घर अॻिते वात हयो अथई न त सींध वारो डंडो ॾींदो साईं, खुरड़ी बि कान लॻंदई। हा मूंखे त पंहिंजी अखियुनि ते एतबार ई नथो अचे। सच में बचड़ा तूं अची वई छा? बिस्मिल्लाह, भली आई भली आई। हेॾे हे कुती वांगुरु लूह काॾे कई अथई? हा ख़ैर हूंदी सालू, ख़ैर हूंदी। शाणी नथी माई, शाणी नथी। सालू खे खीकार भली, पर अदाद चवीस न इते तोखे डंफ था लॻनि। तूं बि घणो सियाणो न थी लीमा खान, छो चवे मूंखे अदा? निकिर, मां चवंदो निकिर, ते विझाए न धूड़ मथे में। तूं वञ सालू, अॼु हे मो होश में नाहे। ठीकु आहे बचड़ा, तूं चवीं थी त वञा थो, पर मखण खे वठी उन सां गॾिजी हिन खे होश में आणींदुसि। हिन भागे खे छॾींदोसांइ कोन। अरे हल हल, मखण सां गॾिजी होश में थो आणी। वॾो आयो अलीमे खे होश में आणण वारो। अदी सच में असां हिते दोज़ख में अची वयूं आहियूं। दोज़ख में कुछ सुकून मिलंदो, हिते त सुकून ई कोने को। हिन घर खे तव्हां दोज़ख कयो आहे। तव्हां बात रात बरंदी जेमल नवाब खान ईंदो। चाचा मां भला मेहमान लाइ चाह कराए अचां? न तालिब, तू या तकलीफ़ न कर। का भी तकलीफ़ ना है पुट नज़ीर। चाचा मीर अचण में देर कई आहे, असां निकरूं था। पुट सोटल तव्हां चाह पियो, थी सके तो उस ताईं मीर बची वञे। रात अचण थियो त तव्हांजी चांहि भी पीअंदासीं ऐं मानी भी खाईंदासीं चाचा साईं। जेका तव्हांजी मर्ज़ी पुट। नज़ीर उत तो हलूं। चाचा तव्हां लाइ भला चाह कराए अचां? पुट सही आहे, तूं चाह कराया, तूं मां ॿई गॾिजी था पियो। बख्शल हाणे तोखे इजाज़त आहे, मां बि ॻोठ तरफ़ ईंदुसि। मीर सारंग वारा इंतज़ार में हूंदा। उन्हनि सां पाण राति जो मिलंदासीं। मीर सिजावल खान वटि वञे, सिजावल कहिड़ा हवाल कया? बख्शल सिजावल खान इहा ॻाल्हि कई त जंहिं ॻाल्हि जो वज़न जंहिंखां गरो हुजे न
उहा ॻाल्हि उनखे न ॿुधाईंदी। ऐं मां तुंहिंजे करे पहिरियां बि नवाब खान खां धोखो खाई चुको आहियां, ॿीहर खाइण नथो चाहियां। मीर जे लाइ मां हिनमहिल कुझु बि न। मीर खे ॿुधाइणो पवंदो त धोखो कीअं थींदो आहे। वक्त रईस जो हुकुम आहे खाली वापसि न आहे अचणो। सतार वक्त जंहिं तरफ़ वेंदो आहे कमु करे पोइ मोटंदो आहे, खाली वापसि न आहे ईंदो। वक्त असांखे तूं पोइ ते कोन ॾिसणे, तुंहिंजे अॻियां अॻियां हूंदासीं। जेकॾहिं पप्पूअ खे पूरो करणो आहे त खाली वापसि न आहे मोटणो, छो त सजावल खान जा माण्हू पहिरे ते बीठल आहिनि। वक्त रेस सठा थी वियो अथनि, मतां पहिरों न बि ॾींदा हुजनि। जावेद सजावल खान जो दुश्मन रेस न आहे जो हू पहिरों बि न ॾींदा हुजनि, पहिरों त हू हर हाल में ॾींदा। जेकॾहिं पप्पू पहिरे ते हूंदो त असांखे मारण में आसान थींदो। निकिरी था हलूं, इहा ख़बर थिए पवंदी कमु आसान थो थिए या मुश्किल। छोकू परी चौकीअ ते केरु आहे? अकबर पप्पू ऐं माजिद खे उते बीहारे आयो आहियां। पक ते न ॿई वेठा त बाबा साईं जी ख़बर अथई न त पुठीअ तां खल न लाहे छॾे। बेफ़िक्र थी अकबर, मां पाण उन्हनि खे उते ॾिसी आयो आहियां। ही वरी केरु आहे? छोकू अच मूंसां। हल। तो छा सम्झो भाई त तूं सजावल वटि पनाह वठंदी आहे ऐं तोखे इंसाफ़ वठी ॾींदो? मूं रन खे ॾाढो सम्झायो त बाबा जे ख़िलाफ़ न वञ, पर रन हिकु बि मुंहिंजी न ॿुधी। जेकॾहिं मूंखे पंहिंजी न्याणीअ सां मिलण जी इजाज़त मिले हा त पोइ मां कोरट जो छो कयां हा? अॼु ताईं कंहिंखे इंसाफ़ मिलियो आहे? तो छा सम्झो त तूं केस कंदी आहे, मां गिरफ़्तार थी वेंदुसि, मूंखे सज़ा अची वेंदी। अॼु ताईं मां जेतिरा बि खून कया आहिनि या कराया आहिनि उन्हनि जो छा थियो? जेकॾहिं तूं एतिरी ताक़त रखी थो त पोइ असांखे बि ख़तम करे छॾ। तव्हांखे हाणे कोन मारींदी, हाणे जेकॾहिं मरंदी न नैना मरंदी, हुनजो लाश बि तव्हांखे कोन ॾींदुसि। असां सां सजावल वाइदो कयो आहे त तूं नैना खे कुझु बि नथो करे सघी। तव्हां हुन कमीने सजावल जी ज़बान ते एतबार चढ़ाई हो आयो। छा मुंहिंजी ज़बान ते तव्हांखे एतबार कोन हुयो? या दर दर ते धिक्का खाइण तव्हांखे सुठो पियो लॻे? हिन खां बहितर त तव्हां मूं वटि अची मूंखां माफ़ी वठो आहे ऐं पंहिंजी छोरी नैना खे तूं सम्झाई आहे। मां तव्हांखे माफ़ करे छॾियां। हाणे मां नैना जी लाश खे गुम करे छॾींदुसि ऐं तव्हांखे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त बि न हूंदी। लीमा हुकुम बाबा साईं। तुंहिंजे घर जे ॿाहिरां मामरा बीहारे थो छॾियां। न ई घर में को अंदरि ईंदो, न ई हिन घर मां ॿाहिरि कंहिंखे वञण जी इजाज़त हूंदी। सिर्फ़ु तोखे अंदरि ॿाहिरि अचण जी इजाज़त हूंदी। मुंहिंजा माण्हू हर वक़्तु तुंहिंजे घर जे ॿाहिरां बीठल हूंदा। हाणे जेकॾहिं हिननि मां को ॿाहिरि वञण जी ग़लती करे थो मारी वेंदियूं। हाणे ॿाहिरि निकिरो न त टंगू जी भाॼी न। अचो न। शेर अली तू? छो मां हितो नथो गुज़री सघां छा? शेर अली असांजे ॻोठ तरफ़ तव्हांजो कहिड़ो कमु? असीं हिन ॻोठ जे ॿाहिरियों ॿाहिरियों वञूं पिया, ॻोठ जे अंदरों न। या वरी तव्हांजे घर में अंदरि घिरी कोन था अचूं? बस शेर अली बस, ज़बान संभाले ॻाल्हा न त इते जो इते गोलियुनि सां परूण करे छॾंदो साईं। अकबर मरंदे, तूं मरंदे अकबर, तुंहिंजो सिर मां खणंदुसि हिननि हथनि सां, हिननि हथनि सां। मता भुल हुजई पर हेॾे तूं शेर अली जे मथां हथियार सिधो थो कई। मूं चयो न मरंदे कोन बख़्श कंदुसि। बस शेर अली, झेड़े खे न वधा,
पंहिंजी वाट त वठ ऐं हितां निकिरण जी कर। इन अकबर खे मां त हाणे कॾहिं बि कोन बश कंदोसांस। हाँ तोखे जेको करणो आहे न उहो वञी कर, वध में वध कोई छंडे न। अकबर बोला ई वक्त घेड़े जो ना है रण जी क्यों बाबा सोच पे रोज रात जो ॿाहिरि वेंदो आहे, कॾहिं इन जी जांच कई थी त इहो सॼी राति किथे रुले थो? मां हुन जी जांच नाहे कई, बाक़ी मूंखे एतिरी पक आहे वो मुंहिंजे ई दुश्मननि जे पोयां रातियुनि जूं रातियूं गुज़ारींदो आहे। बाबा सोट पहिरियां बि तोखे धोखो ॾेई वेठो आहे, अखियूं बूटे हुन ते अंधो एतमाद न करे ऐं जांच करे, तोखे हुन जी सॼी ख़बर पइजी वेंदी त हू तोसां केतिरो सचो आहे। अम्मा वो सच्चाई जो सबूत ॾेई चुको, पोइ मां हुन ते शक छो कयां? बाबा धोखो खाईंदी, सोट जे मथां तुंहिंजो अंधो एतमाद आहे ऐं इहो ई एतमाद तोखे धोखो ॾींदो। बाबा हिन चकर जे वक़्त मूंखे धोखो ॾिनो न, मां का बि रिआयत न कंदुसि। मां इहो विसारे वेंदुसि हे मुंहिंजो भाइटियो आहे, सिथियूं गोलियूं तूनाड़ वारियूं हंदोसांसि। इन खां पहिरियां ई सोट तोखे दुश्मन जे हथां माराए छॾींदो। बाबा तोखे अहिड़ो मौक़ो कोन ॾींदो। अखियूं पूरियल मुंहिंजूं बि न आहिनि जो दुश्मन वठी अची मुंहिंजे मथां बीहारींदो ऐं मां हुननि खे बख़्श करे चंदुसि। खुदा कंदो त अहिड़ो ॾींहुं न ईंदो। बाबा वरी बि सोट जो ख्याल करे। अमां तूं न अख सां नथी ॾिसी, जेके दुश्मन आहिनि न तूं उन्हनि खे सॼण थी सम्झी, ऐं जेको सॼण आहे न उनखे तूं दुश्मन थी सम्झी। ईअं न आहे मां। वो उन करे त असां पहिरियों धोखो खाई वेठा आहियूं। तूं हाणे इन ॻाल्हि जो को बि खुटको न कर, जंहिं बि बहावल सां धोखो कयो न कोन बख़्शींदोसांसि। पप्पू मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त बाबा साईं इन शेर अली खे एतिरी छूट छो ॾिनी आहे। इन शेर अली जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो असांजे ॻोठ में लामारा ॾींदो थो वधे। अकबर वॾे खे चवंदासीं त शेर अली सां का बि रिआयत न करे, हुन सां ठके ठोके ॻाल्हाए। जेकर शेर अली ॻोठ जे ॿाहिरि आहे त हू वॾे खे झुकाइण लाइ चोरी ज़रूर कंदो। पप्पू निंड में असां बि न आहियूं जो शेर अली ईंदो चोरी करे वेंदो। जेकर शेर अली इहा ग़लती करे थो त पोइ शेर अली बि ज़िंदा कोन रहंदो। दुश्मन ॻोठ में खर्च कयो आहे। अदा जो को हिकु दुश्मन हुजे त ख़बर पवे न, अदा जा त हज़ारे दुश्मन आहिनि। अमा से सभिनी दुश्मननि खां बचाईंदसि। अकबर अकबर तो कुछ शायद अकबर के बाबा साईं अकबर के गोली लगी आ। केरा इहा ख़बर ना है बाबा साईं त केरा। मजे ताईं करीम बाबा साईं उहे उन्हनि जे पोयां विया आहिनि। चङो कर इन्हें खड़ो ओठा करने को गाड़ी खड़ो है इनके अस्पताल पहुंचा मां पहुंचा तो हल जल्दी कर।
दे हवाल मियां सालू खान इना तकड़ो तकड़ो किदे पियो वनी लीमे जो घर आ त ज़ाहिर है लीमे जे घर में तो ॿियो वरी काॾे थो वञा परे जो जाइ ॾियो पोइते पोइते सालो पोइते कयो छा था अॻिते पोइते छो था थियो लीमे में कम अथई त तूं हिते ई बीह मां सॾ थो कयांसि लीमे नी भागे सां केर मिलंदो मां बचुल सां मिलण थो वञा अरे दे हवाल बचुल तुझी नानी आ मासी थे या मां थे जो न सां मिलण थो वनी हल बाहर त खाइन पादर ॻाल्हि ॿुधो होश में न आयो भंग पी बीठा आहियो छा खैर त आहे रेस नवाब खान जो हुक्म आ त हिन घर में लीमे खां सवाइ को बि दाख़िल न थींदो चइबो त ॻाल्हि गरी आहे हलाणे हल राह पेर त खाइन पादर हला कीअं थो पादर हणी हथ त लाए ॾेखार हलाणे हल ॻाल्हि ॿुधे पेर ठाह आजा त ॾिसो न ॾेखारे छा अञा थोड़ा समझी छो न तो साईं नैना के काॾे था वठी वञो रना बेगम मां इन जो सिर तमाम करे छॾींदुसि छो त इहा माई जेसि ताईं हिते हूंदी न को तूं सुकून सां रही सघंदी आहे इन ई मां साईं हुनखे घर मां त कढो था इहो सुठो था कयो पर हुनखे तलाक न ज़रना बेगम न तोखे केतिरा भेरा चयो अथमि त इहा तलाक वारी ॻाल्हि मूं सां न कंदी कर अॻिते कान कंदी साईं साईं मां तयार आहियां काॾे हलणो आहे दोज़ख मां दोज़ख में बि हलण लाइ तयार आहियां त पोइ अच गाड़ी तरह ते बीठी आहे मां तोखे छॾे अचां दोज़ख में हलिया सजावल खान मां इन हादसे जो ॿुधी करे हिते आयो आहियां छो तूं आयो आहीं हो काथे आहे जिनजी अख में सूअर जो वार आहे उहो कंहिं ज़रूरी कम सां वियो आहे कम सां वियो आहे या नवाब खान जो वांगारू हूंदो तो हुते ये सुतो पियो आहे बंगले ते आराम सां अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे सजावल खान तव्हां ग़लति पिया सम्झो तव्हां सिर्फ़ु नाला ॾियो बाक़ी ॾिसो त मां कीअं थो बाहि बारियां अकबर अञा होश में न आहे एफआईआर तो मां ही कटवाईंदुसि बाकी जिन होश में अचे ना वो अची बयान वठजांसि पागल है रात सिजावल जे ॻोठ में चोर दाख़िल थिया आई सिजावल जे ॻोठ में चोर दाख़िल थिया सिजावल पाण चोर पाथारीदा न जे ॻोठ में वरी चोर कीअं दाख़िल थिया चोरनि खे ख़बर कान्हे का छा कूड़ ना है बावल कसम सां चंदा सिजावल वारा सुजाग थी पिया ऐं फायरिंग जी ॾे वठ थी अकबर ज़ख्मी थी वियो आहे हुनखे अस्पताल खणाया अथई जे सच में सजावल जे ॻोठ में चोर दाख़िल थिया पोइ इहे नवा चोर किथां सामान्या इहा त बावल तोखे ख़बर हूंदी मूंखे किथां ख़बर ॻोल्हण या जांच करणी पवंदी इहे रंग रूट चोर किथां आया कंहिं मोकिलिया बावल ये ख़बर पई न यार मूंखे ज़रूर ॿुधाइजां हा साईं तो मोतबर खे जॾहिं बि ख़बर पई न ॿुधाईंदुसि तूं परेशान न थी सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।